वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अड़ी आदि दिबो अड़ी भी दिबो ना दा मां पाणे मानी जे लाइ काठियूं कटे थी वेठा। तू इहो कम कर त वनी चांडो की खेचो त अज रात अची असां जे घर टिके। अभी जी चाडू की हालाए छो सॼी रात मूंखे डपो पियो लॻे। तू सुतल हुई इन करे तोखे उथारियो कोन। मूंखे ईअं थे लॻो ॼण कुझु थियण वारो आहे। चांडोकी खे वनी इहो बि चइजां त जेसी ताईं अदा साले वारो मसलो हल नथो थिए न तेसी ताईं रोज रात जो अची हिते मूं वटि सुम्हंदी करे। अरे वे चाडू की भी आदि भी सेहत भी हाँ वञ वञ। ज़ीनत तू मुखे ॾिसी घबराइजी छो वञे? माण्हू त महिमान को चाहे पाणी जो पुछा कंदा आहिनि। हींअर त मानी जो टेम साईं। तू हिते छो आयो आई सोडा? तोखे ख़बर न आहे त बाबा अचण वारो आहे। हितां वञ। साईं चाचे सावण सां त मिलण आयो हुया। त पोइ मस्जिद वञ न। हिते छो आयो आई? हल एडी बेरुखी वॾी का ज़ालिम आहे। ये धिकार बि आहे। धिकारण जी शुरुआत तो कई हुई सोडा। मूंखे तुंहिंजी उहा अख बि यादि आहे जंहिंमें उफराए उभरी नज़र ईंदी हुई। गुज़रियल वक्त खे तू विसारे छॾ। तू हींअर मूंखे आज़माए त ॾिस। बाबा अची वियो। अबा यो पंहिंजो सोडल वे पुट वे वे वे। चाचा सावण मूंखे खान बहादुर मोकिलियो हुयो। सो हुन चयो त चाचे सावण खां पुछी अच त के ॾोकड़ पैसनि जी ज़रूरत अथसि त हुकुम करे हिजाब न करे। बाबा खान बहादुर जी महिरबानी बस ॾोकड़ एतिरा खपंदा जो शादीअ जे ॾींहुं 4-5 देगूं भत जूं लाहे मां न्याणियुनि खे खाराईंदुसि। अबा सोडल वधीक मूंखे पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? चाचा सावण तू हुन जो उल्को न कर। मानी जो बंदोबस्त खान बहादुर क्यों आहे। हू सिर्फ तो इहो तो पुछा करे त ज़ाती ख़र्च जो जेकर उहा ज़रूरत आहे त खान बहादुर को वठी तोखे ॾियां। सोडा तू बाबा खे समझाई छो नथो? माई फापुल ॿाहिरि आहे त मुझे इहो असर थी करे। जेकॾहिं हिन घर में कुआर थी ईंदी त पोइ मुझो छा थींदो? ठीकु आहे ज़ीनत मां चाचे सावण खे समझायां थो। मां ने रन फापुल के नक में नाकेली विझी निकाह करे घर में गेले वठी ईंदो सांस। ओ ॾिसजो त अबोज ढोर वांगुरु जेॾे वराईंदो मांस ओॾे इहा रन वरंदी। जेकॾहिं न वरी न त मुंहिंजो बि नालो सावण फ़कीर न आहे। हा मां ठीक आहियां। ॿियो ॿुधा छा ठाहियो थी? ॿुधायां थी अच वे त सही। असां आहियूं ग़रीब बस साग ही पचाए सघूं था। घर जे कमकार में थकजी पई हुजी त मां तुंहिंजी मदद करायां। तुंहिंजी दुआ घुर्जे। मां पाण शीं आहियां समूरे घर जो कमकार पाण करे थी वठां। हू असल में ॻाल्हि ई हुई त गूंगो आयो मूंखे सॾण। मां हुनजी अधु ॻाल्हि सम्झम ऐं अधु न। दे ख़बर कीअं घुरायो अथई? ॻाल्हि इहा आहे जो असां रात जो अकेला था थियूं सो इन करे तोखे घुरायो अथम। हाँ पर दिल में को वहम अथई त मूंखे ॿुधाए जा। का परेशानी अथई त मूंखे ॿुधाए। मां बाबा साईं सां डिस्कस कयां। असल में चांडोकी मुंहिंजी छई हिस खतरे जो इशारो ॾे थी। ॾिस तो वटि मोबाइल बि आहे। जेकर तूं हूंदी का परेशानी थी त अदा साले खे कॉल करे सघूं था। तू फिकर न कर। असां छोकरियूं भला मर्दन का घट आयूं छा? तू बस लटको हाड़ी पाण सां गॾु रखजां। तोखे त ख़बर आहे न बाबा साईं केॾी महिल घर में न हूंदो आहे त अम्मी पाण सां बंदूक गॾु रखंदी आहे। कंहिं महिल बि का औखी महिल अची सघे थी।
ठीक है हाणे तू वे तमा साग तुंहिंजे लाइ खणी अचां। भाभी कंहिं बि कुझु कोन चयो, तूं हरू भरू जो का परेशान पियो थी। चई पियो त माण्हू थुकूं वेंदा, कंहिं बि अखर ॻाल्हायो। तोखे ख़बर आहे न त मुंहं ते माण्हू कुते खे बि कुतो न चवंदा। मञी न मञी ॻोठ जा माण्हू पाण खां कन हणंदा। हरू भरू केर बि असांजे टकर में कोन ईंदो। तूं मूंखे इहो ॿुधा, नंढे रेस जे डप खां अॻु में पाण सां केरु टकर में आयो आहे छा? यार पाण खे सभ खां पहिरीं शेरोज़ खान जी हाज़िरी भरणु खपे। सूबेदार ने भागे हथी देर सां कढिया त पोइ छा कयूं? हाणे सुबुह जो हली मिलंदासीं। ॿुधो, सालिहारी भेण नालो छा आहे तूं? हुनजो बानू। तुंहिंजो घर हुननि जे भरिसां आहे, मौक़ो मिलई त रज़ा पुछी वठिजांइ। जेकॾहिं राज़ी हुजे त पंहिंजो रिश्तो जल्दी मोकिलिजांइ हुननि जे घर, मता को टियों खंभे वञेसि। पूरा 4 कलाक थी विया आहिनि मूंखे तुंहिंजो हिते इंतज़ारु कंदे। तूं ॼाणी थो न त मूंखे अकेलाई में केॾो डप थो थिए। हा चरी छोकिरी, पर मूं तोखे चयो हो न त मां ॻोठ पुछी तोखे ॿुधाईंदुसि, पोइ तूं अचिजां। तूं एतिरो सवेर छो आई? ही ज़मानो तोखे जी भरे ॾिसण जी फुर्सत बि न ॾींदो। हाणे तुंहिंजे चपनि ते शुक्र बदिरां शिकायतूं सही न आहिनि। अलाह साईं कंदो, असांजूं सभु दुआऊं क़बूल थी वेंदियूं। तॾहिं त असां ॿई हिन वक़्तु पाण हिते आहियूं। तूं सही तो चई मलाल, ऐं वाकई नाशुक्री जज़्बाती छोकिरी आहियां। सबर में वॾी ताक़त आहे। हे ॾिस, मूं तुंहिंजे लाइ सूखड़ी आंदी आहे, पर हा हिनखे घर वञी खोलजां। छा आहे हिन में? कपिड़ा आहिनि? जेकॾहिं हिन में कपिड़ा आहिनि त पोइ मां शादी खां पोइ ई पाईंदसि। फ़िलहाल मां हिनखे घर में संभाले ऐं लिकाए रखंदसि। हे ॾिस, मां तुंहिंजी पसंदि जूं टॉफियूं ऐं चॉकलेट आंदा आहिनि। टॉफियूं ऐं चॉकलेट? मां ॿार आहियां, तूं मूंखे ॿार सम्झियो आहे जो चॉकलेट ऐं टॉफियुनि में राज़ी थो करी। ख़ैर ठीकु आहे, तुंहिंजे करे त मां इहो ज़हर जो वटो बि पी वेंदमि। बानू उठी क्या रही? मां पूछा थी के रही? बुधाई बुधाई छोड़ तो। हां बुधाई के रही? है दीदी गूंगा हिन जे मुंह तक कपड़ो लाए खबर पई त ही केरा ते सही मां 10 साल के फोन थी कया। खुदा जे वास्ते 10 साल के फोन न कर। मां रब्बू है तो जड़े बेगैरत इंसान के जीण जो को भी हक ना है। जीनत बेचारी जी जिंदगी बर्बाद करे हाने मुंह ते नजर विधो थी। मेहरबानी कयो मूंखे वञण ॾियो। तव्हां भली मूंखां कसम वठो, वरी मां अहिड़ी हरकत कोन कंदुसि। तू हितां कंहिं बि सूरत में नथो वञी सघीं। हितां चुराइण जी कोशिश कई त मथो चीरे बफ़ाकू करे छॾींदासीं। बानो रसो खणी अच हिन खे काबू कयूं, पोइ 10 साले सुभाणे ईंदो, उन जी मर्ज़ी आहे त हिन जो कीमो ठाहियो कबाब। मूंखे तो ते ॾाढी कावड़ आहे बानो, एड़ी रहमदिली भी चंगी न हुंदी आ।
तू रब्बू के क़स्मन मास्टर नाते छॾे ॾिनो। सोच अदा साल उन जो केड़ो हशर करे आ। हशर त उन सां पाण टिनी बि घटि नाहे कयो। अलाए केतिरा ॾींहं माणस खां लिंग सेकराईंदो घुमंदो वतंदो। पर मुंहिंजी नज़र में उन जे लाइ इहा सज़ा घटि हुई। चांडो कि तू एतिरी पढ़ियल लिखियल थी करे बि ईंदड़ वक्त लाइ अलाए छो कोन सोचे सघंदी आहीं। उहो कीअं भला? मूं रब्बो खे मसलियत तहत छॾियो आहे। हिक लिहाज़ खां उन ते थोरो बि थी वियो ऐं मुंहिंजी पंहिंजी खल बि बची वई। तुंहिंजी खल बचण मां छा मुराद आ? मुंहिंजो मतलब आहे त ख़ल्क जी ख्वारी खां बची पियसि। तूं घणो शहर में रही आहीं न, हिन करे तोखे माण्हू जी कमीणाइप जी ख़बर नाहे। पाण जेकॾहिं रब्बू खे ॿधी विहारे सुबुह थी अदा साले जे अचण जो इंतज़ार कयूं आहे न, त इहे ई ॻोठ वारा अलाए जी केतिरियूं कहाणियूं ठाहिणा मुंहिंजे लाइ। जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। तुंहिंजी ॻाल्हि कुछ क़दर सही त आहे, पर ॾोही के सज़ा न मिली त हू वरी ही हरकत ॿीहर करे सघे थो। रब्बू हाणे अहिड़ी हरकत वरी कॾहिं कोन कंदो। अच्छा, आऊं हाणे पंहिंजे घर वञा थी। राति अदा मल्हार बि अचणो आहे। अल्लाह पाक जा लख एहसान आहिनि जो तुंहिंजे भाउ मथां पाबंदियूं ख़त्म थी वयूं। सच चवंदा आहिनि त ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि। वेचारी मूमल त उन जे इंतज़ार में अलाए जे केतिरा समुंड पंहिंजे ॻोढ़नि सां खारा करे छॾिया आहिनि। यो कड़ो वक्त तुझे निमाज जो अम्मा शुक्राने जो नफल पे पढ़ियम। तो के खबर है ना, मल्हार मोटी आया। तू तो कसफत चढ़ी है। तुझे शर्म हया मत सब खसजी वैया। ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया। शर्म कर, कुछ शर्म कर। मां जे अॻियां अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि। औलाद जे दुख सुख के मां खां वधीक मां केर तो समझी सघे। तू तो मुंहिंजे ॾुखनि ऐं लुड़कनि जी शायद आई। अॼु ॾिसजां मां कीअं थी सुकून जी निंड कयां। ऐं तोखे लॻंदो अम्मा ॼण तुंहिंजी छोकिरी मरी वई, उथी नथी। ईअं न चओ मुंहिंजी मां, अलाह तोखे हयाती ॾे। ईअं न चओ। अदा के खुशियूं लफ़्ज़नि में बयान न करे सघंदियूं आहिनि। इन करे तव्हां मुंहिंजी अखियुनि में ॾिसो। मुंहिंजी अखियुनि में तव्हांजे अचण जी ख़ुशी बि आहे ऐं ॻोढ़ा बि आहिनि। मां बि ॾिसां त बाबा साईं तुंहिंजी शेरोज़ खान सां शादी कीअं थो कराए। मां बि हिन शादी जे ख़िलाफ़ आहियां ऐं इहा मां शादी कॾहिं थियण कोन ॾींदुसि, भली पोइ छा बि थिए। अबा मल्हार थोरो थधो थी, फसाद वारियूं ॻाल्हियूं न कर। तोखे ख़बर नाहे असां पाण ई हिन रिश्ते जे खिलाफ आहियूं। अदा अम्मी तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे छॾियो। तव्हां मूंखां पुछो राति मां कहिड़ो कारनामो करे आई आहियां। को चोर घर में घिड़ी आयो हो छा? रब्बू अम्मा रब्बू। बस अम्मा हू नशे में धुत हुयो ऐं रात भुलिजी असांजे घर अची वियो। पोइ त एॾी मार ॾिनीमांसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। मुंहिंजी प्यारी भेण तो बिल्कुलु सही कयो आहे। अहिड़े नशे मवालनि सां अहिड़ो असर थियणु घुरिजे। हा बा मल्हार, मुंहिंजी धीअ ॾाढी बहादुर अथई ऐं मूंखे फ़ख़ुर आहे पंहिंजी धीअ ते। सरकार नओं एसपी जेको आयो आहे, ख़बर त उहो केरु आहे? सफ़ा को ज़ोरावर ऐं सूबेदार साहब। बाबा केर बि हुजे, मूंखे कहिड़ो मतिलबु हुन सां? मतिलबु आहे तॾहिं त ॿुधायां पियो सरकार। ताज़ा जेके नवां पुलिस ऑफिसर कमीशन ॾेई पास थिया आहिनि, उन्हनि मंझां हिकु नालो आहे ज़र अली। सूबेदार तूं अञा गुज़ारतुनि में जो ॻाल्हाई, मतलब तरफ़ अच। सरकार एसपी ज़र अली शम्स जो वेझो अज़ीज़ आहे। इहा ॻाल्हि आहे त पोइ तुंहिंजी छा सलाह? सरकार आउं ॾाढो परेशान आहियां। आउं अर्ज़ु खणी आहियां शम्स खे आज़ादु कयो।
आज़ाद त मूं करे छॾियो मांस, पर ज़िंदगी जी कैद। बाक़ी लाश जो सोढे खां पुछी था वठूं त किथे दफ़न कयो अथसि। सोढा, ही तव्हां छा करे छॾियो सरकार? जी बाबा साहब। हाणे मुंहिंजो छा थींदो? मां एसपी साहब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि? जॾहिं हुन तव्हांखे ज़मीन लिखी ॾिनी त मारण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा सोढा, सूबेदार साहब खे ॿुधा त शम्स जो लाश किथे दफ़न कयो अथई। सुभाणे मतां हिननि ते डेड बॉडी रिकवर करण जे लाइ को ज़ोर बार पवे। वॾा साल जेकॾहिं तूं वारदातुनि ते नथो हली त पोइ माल कीअं ठाहींदे? वॾा हथ पेर त हणणो पवंदो। दाड़ेले जी ज़िंदगीअ ते त को बि भरोसो न आहे। जिंदगी दाड़ेले जी हुजे या कंहिं आम इंसान जी, सब बेबका आहे। बाक़ी रहियो ॾोहण वारो मसलो, त मां हिते माण्हुनि खे फुरन लुटण या उन्हनि ते ज़ुल्म करणु कोन आयो, पर ज़ालिमनि खां पंहिंजो सिर बचाइण लाइ हिते निकितो। वॾा, वक़्त ऐं हालात तोखे इहे सभु करण ते मजबूर कंदियूं। जेखां तूं अॼु नफ़रत थो करीं न, वक़्तु वॾो ज़ालिम आहे, इहे सभु तोखे करण ते मजबूर कंदो। हिन ज़ालिम वक़्त सां ई मुंहिंजी जंग आहे, बल्कि हिन वक़्त जी हर फिरौन ज़ालिम सां मुंहिंजी जंग आहे। पर समाज जी नज़र में तूं त भागेलो आहीं। मूंखे यकीन आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो हूंदो। माफ़ कजो शोरोज़ ख़ान, मूंखे तव्हांजो इहो शर्त क़बूल न आहे। बाक़ी छा मौत क़बूल अथई? बाबा साईं जे हथां कारी थी मरण बि क़बूल अथई। यादि रखजांइ त तूं बिना कफन जे दफ़न थी वेंदी। ज़िंदगी मौत मालिक जे हथ में आहे। बाक़ी तूं अजय मूंखे खान बहादुर जूं धमकियूं न ॾे। काल शम्स सां तुंहिंजे हवाले सां तफ़सीली तौर ते मूंसां ॻाल्हि ॿोल थी आहे। हू त अञा ताईं तुंहिंजे मथां मरे थो, पर अफ़सोस जो तूं पत्थर दिल बणिजी वई आहीं। शोरोज़ ख़ान, तव्हांजे बाबा जी मां निकाह में आहियां ऐं मां उन जी इज़त आहियां, ऐं तूं मूंखे कहिड़ी सलाह ॾियण जी कोशिश पियो करी? कुझु रत जो लिहाज़ कर ऐं रिश्तनि जो बि लिहाज़ कर। पर असां ॿिन्ही जे विच में तय छा थियो हुयो? छा इहो तोखां जल्दी विसरी वियो? शम्स जी ज़िंदगी बचाइण जे लाइ असां ॿिन्ही हिकु डील कई हुईसीं। इहो सभु कुझु विसारे छॾ। शम्स जी ज़िंदगी तूं हाणे बचाए नथो सघीं, ऐं रात खान बहादुर हुनजो किस्सो ई ख़तम करे छॾियो आहे। पर उहो कीअं मुमकिन थी सघे थो? मां खान बहादुर खे इहा पूरी ॻाल्हि ॿुधाए छॾी, उन जे करे इहो उन सभु कुझु करे छॾियो। इहो तूं त शुक्र कर खान बहादुर खे मूं इहो नाहे ॿुधायो त शम्स जे हवाले सां तूं मूंखे ब्लैकमेल थो करीं। ही घर ऐं हवेली छॾाइण जी तूं पूरी कोशिश कई। ज़रली, तूं कहिड़े सरप्राइज जी ॻाल्हि करे रहियो आहीं? चांड्रो की मां आज शाम तुझे ॻोठ अची रहियो आहियां। पर तोखे एतिरी काथे परवाह आहे जो तूं ॻोठ अची? तूं त उहो माण्हू आहीं जंहिंसां मां जॾहिं बि शहर अचण जी ॻाल्हि कंदी आहियां त मुख़्तलिफ़ बहाना करे टारे छॾींदो आहे। पर इन पासे हाणे मुंहिंजी नौकरी लॻी वई आहे। तोखे ॿुधायो न, सिंध पब्लिक कमीशन जो मूं इम्तिहान पास कयो आहे। हाँ, ॿुधायो तो है। जनाब आली, मां साईं जन जी डिस्ट्रिक्ट में एसपी थी मुक़रर थी आयो आहियां। वॾी ॻाल्हि इहा त सुभाणे मुंहिंजी जॉइनिंग आहे। ओह ग्रेट। जे रात जी मानी खाराई न त पोइ तो वटि अचां। ऐं हा, तारुफ में इहो ॿुधाइजां त ही मूंसां मोहबत कंदो आहे। अॼु मां हिन हॉस्टल खे बि अलविदा कंदुसि। इहो मां जेकॾहिं घर ॿुधायो न त रात जी मानी में मुंहिंजो गोश्त तोखे खाइण लाइ मिलंदो। चांड्रो की इहो डप हाणे तूं कढी छॾ, छो जो हाणे मां तुंहिंजी डिस्ट्रिक्ट में कंहिं बि आलिम खे, रईस खे, जागीरदार खे, बोतार खे इहा इजाज़त न ॾींदुसि त हू के औरत ते तशद्दुद करे। ओ मिस्टर एसपी ज़रली, झिरकी जो बच्चो जॾहिं पर कढंदो आहे न त बाज़ का बहत मथे उॾामण जो सोचींदो आहे।
चांड्रो की आंख के झिरकीअ जो बच्चो न, पर इकबाल जो शाहीन आया। शाहीन जॾहिं अलामा इकबाल जो शाहीन आई त पोइ हिते छा तो करी? अलामा इकबाल त पंहिंजे शाहीन के इहो चयो आहे त नहीं तेरा नशे मन कसरे सुल्तानी के गुंबद पर, तू शाहीन है बसेरा कर पहाड़ों के चट्टानों पर। एनीवेज मजाक घणी थी वई ज़रली। तू सचपुच ॿुधा, तू एसपी लॻो आई ऐं शाम जो असांजे ॻोठ वारे पासे अची तो या न? चांड्रो की अॼु न, सुभाणे ज़रूर ईंदुस। खान बहादुर फेरोज अली खान सां मेलो करण जरूर ईंदुस। ही एसपी भी केडो मजबूर आ। चांड्रो की तू को बहानो सोच त मां इन पासे अचां त मुलाकात कीअं कजे। तेरो अकबा जे कदमन के केड़ा ही तू ऐ ते छो आयो ही? असल में गाल ई आई आहे त तुंहिंजे सूरत में आऊं कंहिंखे ॻोल्हण आयो आहियां। सब खां पहिरियों तो इहो ॿुधाए त इहा तोखे ख़बर कीअं पई त मूं अची हिते झंग वसायो आहे? कंहिंजियूं दुआऊं ऐं सालनि जी तरफ़ मूंखे हिते वठी आई आहे। गुजारतुनि में न ॻाल्हाए, जेको ॻाल्हाइण अथई सिधी ॻाल्हि कर। ये गुजार तू मूंखे न आहिनि वणंदियूं। आउं चिबड़ खान जो दोस्त आहियां। अबे जो दोस्त? नालो छा आहे तुंहिंजो? मूंखे ॾाढो राणो चवंदा आहिनि। मूंखे ॿुधाए त चिबड़ किथे आहे? जेकॾहिं तोखे असांजे बारे में हर ॻाल्हि जी ख़बर आहे त पोइ तोखे इहो कंहिं न ॿुधायो त बाबो असां खां सालनि खां विछड़ियल आहे। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां हिन जी ॻोल्हा त कई हूंदी न, पंहिंजे वसां त न घटायो हूंदो तो। असां तमामु नंढा हुयासीं जॾहिं असां खां बाबा जो हथ छॾाइजी वियो। माण्हुनि असांखे ॿुधायो त बाबा खे नौरोज खान माराए छॾियो आहे। सालिया, तुंहिंजो पीउ हयात आहे। छा छा चयो तो? बाबा हयात आहे? हा, मां सच थो चवां, चिबड़ खान जहिड़ो आहे। इन ॻाल्हि जो कहिड़ो सबूत आहे तो वटि त बाबा साईं ज़िंदा आहे? किथे तूं असांजे छुटल ज़ख़्मनि खे खरोचड़ त न आयो आहीं? यादि रख, जेकॾहिं इन नियत सां आयो आहीं त हिन ॿेले में आयो त पंहिंजे पेरनि ते ई, पर तुंहिंजी कबर हिन ॿेले में ठाहींदुसि। लॻे थो त अल्लाह पाक तो गुनाहगारनि जूं दुआऊं वॻाईंदो आहे। लॻे थो त मुंहिंजे दुआउनि जी क़बूलियत जो वक़्तु अची वियो। चिबड़ खान हू चवंदा आहिनि त जेके चुल्ह ते से दिलि ते, अॻियां विया विसरी ऐं पोयां लॻा मिसरी। मां ॾिसां पियो त ॾाढो जॾहिं खां तो ते थोरो महिरबान थियो आहे त तुंहिंजी त मूं ते अखी कान थी ॿुॾे, विसारे छॾियो अथई मूंखे। इहा तुंहिंजी भुल आहे पोइ बेटा, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। तूं त बाबा मूंखे पंहिंजनि बचनि जी मिसल आहीं। ख़बर अथमि त मूंखे तूं भाई थो, दिलि में आहीं। मां मिड़ई भोग चर्चो मज़ाक कई तुंहिंजी तबियत ख़ुशि करण ख़ातिर। भला ॿुध, इहो ॾाढो खान अञा वापसि न मोटियो आहे छा? न चिबड़ खान अञा वापसि न आयो आहे, पर अञा ॾींहुं बि घणो पियो आहे। ॾाढो डॉक्टर खां दवा वठण जे आहाने बहाने ॿाहिरि निकितो आहे। लाज़िमिया जल्दी मोटण जी कोशिशि ज़रूर कंदो। मुंहिंजी त दुआ आहे त बाबा ख़ैर ख़ैर सां मोटे ऐं सोभारो थी मोटे। चिबड़ खान ॾाढो जंहिं बि कम जे पोयां लॻंदो आहे उनखे मुकमल पूरो करे पोइ सुख जो साह खणंदो आहे।
तू को भी उल्को गंटी फिक्र न कर ॾाॾो तुझे पुट खे हथ करे तोखे ज़रूर ख़ुशख़बरी अचे ॿुधाईंदो बेउल्को रह बस दुआ कर पोपटा तो हिकिड़े ॾींहुं तुझे हिन सरदार बिजार ख़ान जी कंहिं तबाही कुंठाई ज़ंजीर तोड़े ॿाहिरि निकिरा त पोइ पंहिंजे सरदार जा ॾींहं शुरू कजांइ मां चिंफड़ चराहा जामोई हिकु खत्म सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।